साइट एरिया में एक कदीमी गवर्नमेंट कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी जे जाइ ते कब्ज़े जी कोशिश कई पई वञे। हैवी मशीनरी ज़रिए भितूं ॾाइण जी कोशिश कई पई वञे। उन्हीअ जे करे कॉलेज इंतज़ामिया ऐं शागिर्द सरापा एहतजाज बणियल आहिनि। प्रिंसिपल मिस्टर गुलाम रसूल माका आला ऑफिसरनि खे ख़त लिखी आगाह कयो आहे त इन गैर क़ानूनी कब्ज़े जे ख़िलाफ़ सख़्तु एक्शन खयो वञे। होॾां ऑल सिंध टेक्निकल एम्प्लॉयज़ एसोसिएशन जे मरकज़ी सदर तसद्दुक़ शहाब ऐं कराची रीजन जे सदर गुलमीर ओड आला ऑफिसरनि खे पुरज़ोर गुज़ारिश कई आहे त कब्ज़ा माफ़िया जे ख़िलाफ़ सख़्तु एक्शन खयो वञे त जीअं आईंदा कोई भी अहिड़ो ग़लति क़दम न खणे ऐं तमामु टेक्निकल इदारनि जा मुलाज़िम इंतज़ामिया सां हर ग़लत कम के खिलाफ आवाज़ उठारण लाइ गॾु आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।